श्री हरिदास ठाकुर जी महाराज हुया, हिकिड़ा संत थियन। ॾाढी सुंदर कथा असां उन्हनि जी पढ़ी से कि लाइन लगंदी उन्हनि जे दर्शन जे लाइ न। जीअं अॼुकल्ह वॾनि संतनि वटि, महात्माउनि वटि या उन्हनि जे जेके उन्हनि जा दर ठहियल आहिनि, स्थान ठहियल आहिनि, वॾा वॾा आश्रम ठहियल आहिनि, उनजे दर्शन जे लाइ जीअं लाइन लगंदी आहे न भाई। संतनि जी त छोटी सी कुटिया हुई, वो भी खेत हुई। खेत ते उन्हनि पंहिंजे हथनि सां ई वञी करे झोपड़ी बणाई। कुछ संगत सेवादारी जेके उन्हनि सां गॾु हूंदा उन्हनि भी मदद कई। चओ हरे राम। संगत जी लाइन लगंदी लंबी, छाजे लाइ? छो जो वे संत ॾाढो नाम जपींदा ऐं उन्हनि में हिकिड़ी अहिड़ी शक्ति चइजे कि उन्हनि जी हिकिड़ी अहिड़ी वाइब्रेशन चइजे कि जेको उन्हनि जे सानिध्य में वञी वेहंदो त ऑटोमेटिक पंहिंजो पाण ई नाम हलंदो। चओ हरे राम। एड़ी उन्हनि में कृपा हुई भगवान जी। पोइ संगत भक्तनि जी लाइन लगंदी लंबी लंबी। उहे अची करे थोड़ी थोड़ी देर संतनि जे सानिध्य में वेही करे भजन करे वेंदा। चई वेंदा, साईं घर में त भजन थिए कोन थो, दुकान ते त भजन थिए कोन थो, कमकार में व्यस्त आहियूं, नाम यादि ई न ईंदो आहे। पर तव्हां सां गॾु वेहूं था त असांखे वरी ॿी शयूं यादि नथी अचनि। केवल लॻे थो वेही कीर्तन कयूं, नाम जपियूं, भक्ति कयूं। पूरो पूरो लाभ वठंदा उहे खूब। ऐं हरिदास महाराज जेके हुया, हरिदास ठाकुर जी, उहे खूब प्रेम कंदा सभिनी सां। जेको भी उन्हनि जी शरण में अचे, कॾहिं पक्षपात न कयो उन्हनि जीवन में, कॾहिं न। जेको भी शरण आयो सभिनीनि खे उन्हनि हरि नाम ॾिनो। हिकु बार हिकिड़ी वैश्या आई, उनखे भी नाम ॾिनो। चओ हरे राम। जॾहिं संगत ईंदी न त हिकिड़े कंहिं प्रेमीअ ॾिठो कि जाते संत हरिदास ठाकुर जी कुटिया आहे, बगल में हिकिड़ो ॾाढो जहरीलो वॾो नांग आहे। उनजी भी उहो बिल ठहियल आहे, उनजी भी रहण जो स्थान उहो ई आहे, खेत हुई। उते हिकिड़ो जहरीलो नांग ठीक संतनि जी कुटिया जे बगल में। त अची करे उन्हनि संतनि खे ॿुधायो, चई बाबा हे जॻह तव्हां मटियो। छो भाई छा थियो? एॾी भक्ति कई आहे, हिते एॾो नाम जपियो आहे, तूं चए तो जॻह मटियो? चओ हरे राम। उहे स्थान ई एॾा मजबूत थी वेंदा आहिनि जाते एॾी भक्ति हलंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। ईअं ॻाल्हि न आहे कि संत अगरि ॿिए काथे वञनि त उते उहे भक्ति न कराईंदा, उते उहो भजन न थींदो, न। पर जाते एॾनि सालनि खां उहे भक्ति कनि था, उन जॻह जी महिमा अलॻि थी वेंदी आहे। उते त साक्षात भगवान भोलेनाथ भी अची करे प्रणाम करे वेंदा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। अची कंहिं ॿुधायो, चई साईं तव्हां जॻह मटियो, हिते त ख़तरनाक जेको जहरीलो आहे नांग आहे। ऐं संगत कोई अचे थी, केॾी महिल कोई हादसो थी वञे, कंहिंखे उहो डंग हणे, तकलीफ़ थी वेंदी। नंढा नंढा ॿार भी केॾी महिल तव्हां वटि अची करे भजन करे वेंदा आहिनि। हरिदास महाराज ॾिठो, चयूं भाई असांखे दर्दाणी नज़र न आयो आहे। चई न बाबा अचो, मां ई तो ॾेखारियांव, ॾिसो ठीक बगल में तव्हांजे जहरीलो नांग अथव कुटिया जे पोइतो। विनती आहे तव्हांजी, कंहिं सुठी जॻह ते पंहिंजी कुटिया ठाहियो, असां ठाराए था ॾियूं बढ़िया, ऐं तव्हां भजन करायो। हाणे हरिदास महाराज चयो ठीकु आहे भाई, संगत जी सुविधा त सभिनीनि खां पहिरियों। संत त पंहिंजी भी सुविधा छॾंदा आहिनि पंहिंजे प्यारनि जे लाइ, त ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। जॻह मटियूं था, बसि वो पंहिंजी जेको थैलो हुयो जंहिंमें शास्त्र रखंदा ऐं जंहिंमें कंठी माला वग़ैरह जेके भी आदि भगवान जे भक्ति जा इहे जेके साधन हुया, उहे हिकिड़ो थैलो खणी करे ॿाहिरि निकिता त नांग अची साम्हूं बीठो। चओ हरे राम। अॼु ताणी उहो संतनि जे साम्हूं न आयो, अॼु ताणी कंहिंखे परेशान भी न कयो न। अॼु जीअं ई संत ॿाहिरि निकिरनि पिया कुटिया खां, उहो नांग अची साम्हूं बीठो। ऐं इच्छाधारी नांग हुयो, उन पंहिंजी आवाज कढी। चओ हरे राम। ऐं संतनि खां पुछियो, बाबा तव्हां काॾे था वञो? सभु हैरान कि भाई हे ॻाल्हाए कीअं थो? ऐं संतनि हुनखे सहज ई जवाब ॾिनो। चयो भैया हे तोखां ॾाढो भउ था कनि, इन्हनि खे भउ थो थिए कि केॾी महिल कोई दुर्घटना न थी वञे त हे जॻह छॾे असां ॿिए जॻह ते वञी भजन था कयूं। चओ हरे राम। छो जो हे घर त तुंहिंजो आहे, खेत आहे, असांजे रहण जी त जॻह आहे कोन। असां त ठीकु आहे, कुटिया ठाहे रही पियासीं काफ़ी ॾींहं, तव्हां हिते आराम सां रहो, असां वञूं था। संतनि चयो त उन नांग चयो, न बाबा कमाल था कयो, तव्हां काॾे न वेंदो, तव्हां हिते ई रहंदो।
चई भैया हिते कीअं रहूं, हिते त तुंहिंजो भउ आहे। चई तव्हां हिते ई रहो, मां वञा थो। चओ हरे राम। संतन चयो तूं काॾे थो वञे भाई, तूं पंहिंजो घर छॾे कीअं वेंदे? असां त ॿिए हंधि कुटिया ठाहे वेंदासीं, अच्छा तूं ॿिए काॾे बि वेंदे त वरी माण्हुनि खे भउ थींदो। चई न न बाबा, मां ॿियो काॾे धरती ते नथो वञा। छो? चई तव्हांजे भजन जी कृपा सां, तव्हांजे नाम संकीर्तन जी कृपा सां, एतिरा ॾींहं तव्हां जेको हिते भजन कयो आहे, इहो केवल असां ॿुधियो आहे। उन केवल ॿुधण मात्र सां ई अॼु मुंहिंजी मुक्ति थी वई आहे, मां त सिधो परम धाम थो वञा। चओ हरे राम। तव्हांजो संग मिलियो, तव्हांजी कृपा थी, तव्हां एतिरा ॾींहं असां वटि हिते रहियो इन जॻह ते, मूं ते दया थी वई। इहो सभिनीनि ॿुधियो त सभु हैरान थी विया कि संतन जे भक्ति केवल श्रवण मात्र सां, है न, उन केवल कीर्तन ॿुधियो, नाम ॿुधियो, कथा कीर्तन जेके बि उते संतन ॻाया, उहे सभु उन ॿुधिया ऐं उनजो उद्धार थी वियो नांग जो। चओ हरे राम। एॾी कृपा, एॾी सामर्थ्य आहे कि जे अगरि नांग बि जेको आहे उहो भवसागर पार थी सघे थो, भगवत धाम वञी सघे थो, त छा असां भक्ति करे, संगत जे विच वेही करे, संतन जे अहिड़नि दरनि ते वेही करे भक्ति करे जीवन सफल नथा करे सघूं भाई? चओ हरे राम। बिल्कुलु थी सघंदो आहे, बसि भीतर श्रद्धा हुजे, विश्वास हुजे।